बावड़े में शहर बिरादरी जी बिंदुरनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो क़तल थी वियो। ॻोठ अली नवाज़ शहर में पुराणी तकरार तां शहर बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि 45 वरनि जो बालू शहर मारिजी वियो जो मड़ केतिरा ई कलाक वाक़े वारे हंधि पयल रहियो। पुलिस हद जो तकरार ॼाणाए लाश खणण खां इनकार करे छॾियो। शहर बिरादरी जी बिंदुरनि में हलंदड़ तकरार में 2 ॼणा क़तल थी चुका आहिनि। भिटशाह में ॿिए कोरोना वायरस जे ख़दशे सबबि हुकूमत जी हिदायतुनि ते शादी हाल, पार्क ऐं दरगाहुनि खे बंदि कयो वियो आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह खे बि ईंदड़ ज़ाइरीन ऐं पांधेरनि लाइ मुकमल तौरु बंदि कयो वियो। दरगाह जे मुसाफ़िर खाननि खे पिणु ख़ाली कराए मस्जिदनि में पिणु नमाज़नि खे रोकियो वियो। दरगाह पांधेरनि ऐं अक़ीदतमंदनि लाइ बंदि हुजण बावजूदि बि लतीफ़ जो राग जारी ऐं सारी आहे। खिपरे में नौजवान पारां सावरनि जी ज़्यादती ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। सालू रस्ती वासी रमेश कोहली चयो त 1 साल अॻु संदसि शादी खाई वासी हेमी कोलण सां थी हुई। हुन जो त घरवारीअ खे संदसि वालिद तारू कोहली कुझु ॾींहंनि लाइ वठी वियो। 15 ॾींहंनि बाद हू खेसि वठण वियो त सोहरे तशदुद करे मोटाए छॾियो। ॻोठाणे अपील कई त खेसि घरवारी वापसि ॾियारे इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk